तवान जो सास हुंदो दरगाह का आयल अल्लामा मौलाना हाफिज मंठार अली हुसैनी नौजवान मिलादी इंशाअल्लाह एड़ी त मिलाद जो झलकी ॿुधाईंदो मदीने वाले साईं जो एड़ो त सुहिणे अंदाज़ में शान बयान कंदो तव्हां असांजी दिलियूं ठरंदियूं जंहिंजी ठरंदियूं ॾाढो चुसी माशाअल्लाह जमात में अन्या भी जज्बो वधो आहे नारा तकबीर नारा रिसालत नारा रिसालत नारा तकबीर नारा हैदरी मुर्शिद हुसैन सरकार जी आमद आका जी आमद मदनी जी आमद एक शेर फरमाए तो अजमत है बड़ाई है खैर ही खैर है अजमत है बड़ाई है खैर ही खैर है कंपर वाला साईं हमारा जैके खबर है वो जवाब दे कंपर वाला साईं हमारा शेर शेर है और बिना देर जे खिताब जे लाए अर्ज कंदुस मंठार अली हुसैनी के जेको सुहिणो खिताब फरमाई दो मतवजा सा बुझो जेके हेडो बीठा आयो साम्हूं ईंदो तो ॾाढो मज़ो थींदो नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल अव्वलु वल आखिरु वज़्ज़ाहिरु वल बातिनु व हुवा बिकुल्लि शैइन अलीम आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीज़ व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। गैज़ में जल जाए बेदीनों के दिल गैज़ में जल जाए बेदीनों की दिल या रसूल अल्लाह के नारे की कसरत कीजिए। गैज़ में जल जाए बेदीनों की दिल या रसूल अल्लाह के नारे की कसरत कीजिए। शिरक ठहरे जिसमें ताज़ीम हबीब उस बुरे मजहब पे लानत कीजिए। मुअज़्ज़ज़ सामीन हज़रात अॼु ही जेको ॾिहाड़ो आहे जेके हिन ॾींहं ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजनि बाननि खां महबूब जे मिलाद करे ख़ुशि थींदो आहे। पंहिंजे महबूब जे विलादत वारे ॾींहं ते ख़ुशी करण जे करे जेको अल्लाह साईं पंहिंजे बाननि खां राज़ी थींदो आहे मेहरबानी कंदो आहे एतरी मेहरबानी या एतरी ख़ुशी अल्लाह तबारक व तआला के में मौके ते न थींदी आहे। अल्लाह ताला पाने कुरान में फरमायो हुवल अव्वलु वल आखिरु वज़्ज़ाहिरु वल बातिनु व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। मां अल्लाह साईं अव्वल भी आया आखिर भी आया ज़ाहिर भी आया बातिन भी आया मां हर शइ खे ॼाणा थो पर मां तव्हांखे ॿुधायां अल्लाह साईं अव्वल भी आहे आखिर भी आहे ज़ाहिर भी आहे बातिन भी आहे। जीअं ये चारई नाला अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाण जे लाइ फरमाया आहिनि ईअं ये चारई नाला अल्लाह ताला पंहिंजे महबूब मिलाद वारे नबी जे लाइ भी फरमाया है। अल्लाह साईं फरमायो व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। मां मूंखे इहो ई हुकुम ॾिनो वियो आहे ऐं मां पहिरियों मुसलमाननि मां आहियां। अव्वल अल्लाह भी अव्वल मुस्तफा भी अव्वल तो ये जमा अल्लाह खालिक हुजरा में अव्वल मुस्तफा मखलूक हुजरा में अव्वल अल्लाह तालिब हुजरा में अव्वल मुस्तफा मतलूब हुजरा में अव्वल अल्लाह ला मकान खाला मुस्तफा बे मकान खाला। एडे महबूब असा के शान वारो मिलियो आहे जॾहिं मदीने वारे साईं जी मिलाद न थी आहे। अम्मा आमिना दी फरमाए जॾहिं मुस्तफा जो नूर मुझे शिक में अतर में आयो जॾहिं मां खूह ते पानी भरण वेंदी
हम ॿियूं औरतूं बि मूंसां गॾु हलंदियूं हुयूं। जॾहिं मुस्तफ़ा जो नूर मुंहिंजे बदन अक़दस में आयो, उन टाइम जॾहिं असां खूह ते पाणी भरण वेंदी हुआसीं त खूह जो पाणी मुबका भरींदो मथे हलियो ईंदो हो, मथे हलियो ईंदो हो ऐं मां आमिना जा अॼु कदम चमंदो हो। ऐं जॾहिं मां पत्थर जे मथां पंहिंजो कदम रखंदी हुअमि, अल्लाह जे हुकुम सां उहो पत्थर कपा थी ईंदो हो। जॾहिं ॿियनि औरतूं बि मूंसां गॾु हूंदियूं, जॾहिं मां पंहिंजे घर ॾे वेंदी हुअमि, अल्लाह जे हुकुम सां महबूब जे सदके सां आसमान जा ककर मुंहिंजे मथां छांव करे हलंदा हुआ। छाजे करे त नबीअ जो सरदार इमामुल अंबिया सुल्तानुल अंबिया तुंहिंजे पाक बदन अक़दस में हाज़िर थियो आहे। अम्मा हलीमा जी फरमाए, जॾहिं असां सवारीअ ते महबूब जी तरफ़ वञूं पियूं दाई बणिजी करे त मुंहिंजी ॾाजी सफ़ा कमज़ोर हुई। सभिनी मायुनि जी ॾाजियुनि खां मुंहिंजी ॾाजी पोइते हुई। सभई मूंखां दायूं जेके बि हुयूं, के रईसनि जे घर ॾे वयूं, के सरदारनि जे घर ॾे वयूं, पर मां हलीमा कमज़ोर ॾाजी हुई। उन ते आस्ते आस्ते जॾहिं हुज़ूर जे घर ॾे पहुतासीं, मुस्तफ़ा जी विलादत थी, जॾहिं वापसि मोटियासीं त मुंहिंजी ॾाजी सभिनी ॾाजियुनि खां अॻिते पई हले। उहे मायूं चवण लॻियूं ॾाजी मटाई थई या सवारी मटाई थई। अम्मा हलीमा जी फरमाए त मां चयुमि ॾाजी उहा ई आहे, पर सवार मटायो अथई। ही सवार जी बरकत है, ॾाजी उहा ई आहे, या मुस्तफ़ा जी बरकत है। जॾहिं मुस्तफ़ा जी आमद थी आहे, एॾी बरकत अची वई आहे अम्मा हलीमा जे घर में जो बकरी जो खीर भरजी वियो आहे। पाड़े वारा पंहिंजा पराया अम्मा हलीमा जे घर नौ खीर वठण ईंदा हुआ। बकरियुनि जा थण खीर सां भरियल हूंदा हुआ। मुस्तफ़ा जे करे हिकु एॾी अल्लाह तबारक व तआला अम्मा हलीमा जे घर में बरकत ॾिनी। अम्मा हलीमा जी फरमाए त जॾहिं मां मुस्तफ़ा खे वठी करे पंहिंजे घर वयमि, मुस्तफ़ा के खीर मुबारक पियारे करे जॾहिं बिस्तरे ते आराम जे लाइ रखियो, मथे जो निहारिया त चोॾीअ जी रात आहे, चंड पंहिंजे जमाल ऐं कमाल सां रोशन आहे। ॾिसां त चंड हर हेॾे थो वञे, हर हेॾे थो वञे, चंड हर हेॾे थो वञे, हर हेॾे थो वञे। मां हैरान थी वियुमि, चंड हेॾे हेॾे छो थो वञे, पर जॾहिं मां निहारिया त मुस्तफ़ा जी आंगुर मुबारक हीअं बीठी। आमिना जो लाल आंगुर के हीअं करे त चंड हेॾे हलियो वञे, वही आंगुर के हीअं करे त चंड हेॾे हलियो वञे। इन करे शाइर फरमायो वॾो हा मुखड़ा बलैल ज़ुल्फ, वॾो हा मुखड़ा बलैल ज़ुल्फ, मां ज़ाग दा काजल पाया आई, इहो सभु रल मल कहंदे ने वाह वाह महबूब अपने रब ने सजाया है। असा शाता महबूब जो शान बयान कियो, असा शान बयान किया मुस्तफ़ा जो। जे करे सारी कायनात जा वण कलम कयो, समंदर मस कयो, ये खुटी वेंदा पर मुस्तफ़ा जो शान कोन खोल। एॾो अल्लाह ताला पंहिंजे महबूब जो शान बयान कयो आहे। कुरान पूरो हुवल अव्वल वल आखिर